कहे इब्राहिम बिन अदम खां पुछा कई त साईं बरकत जो को मिसाल जो बरकत चेबो छा कया हज़रत इब्राहिम बिन अदम फरमायो त बरकत जेकॾहिं ॾिसणी थी त बकरिन में ॾिस जो अल्लाह ताला उन में बरकत रखी छॾी आहे जो तूं कुत्ती खे बि ॾिस ऐं बकरी खे बि ॾिस बकरी जेको आहे त 2 फर ॾिए थी ऐं कुत्ती ॾिस त 6-8 फर ॾेई थी जे ऐं कोइबो कंहिंखे आहे बकरी खे कोइबो आहे पर ॾिस कुत्ती खे कोइबो बि न आहे बच्चा बि हुनजा घणा था अचनि बकरी 2 फर थी ॾे बकरी खे कुठो थो वञे तॾहिं बि धण कंहिंजा हूंदा आहिनि बकरियुनि जा हूंदा आहिनि कुत्तनि जा तॾहिं बि धण न हूंदा आहिनि इब्राहिम बिन अदम फरमायो इनखे बरकत चइबो आहे त हे अहिड़ो माल आहे जंहिंमें अल्लाह ताला बरकत रखी छॾी आहे वजह छा आहे वजह इहो आहे जो बकरी राति जे पहिरें हिसे में सुम्ही पवंदी आहे त तहजुद वारे वक़्त में उथंदी आहे कुतो सॼी राति जागंदो आहे तहजुद वारे वक़्त में सुम्ही पवंदो आहे त बहरहाल बकरी में हिकिड़ी अल्लाह ताला हिकिड़ी बरकत रखी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको आहे त अहादीस मां मालूम थो थिए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़माने में जंहिंमहिल ख्वाजा अबू तालिब जी निगरानी जे हेठां हुया त उन ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बकरियूं चारियूं ऐं जेका मज़दूरी मिलंदी हुई उहा ख्वाजा अबू तालिब खे ॾींदा हुया।